ओ मोमिनो जे रब ऐं मुहम्मद जी गाल ते यकीन कयो पया। साईं जन फरमायो आ रब मोमिनन खे चयो आ त तवां ते थोरो कयो आ। रब केड़ो थोरो? रब चयो आ त तवां के रसूल दिनो आ। रसूल वरी छा चयो आ त एस ताईं तवां पंहिंजे जान में, तबियत में, मिजाज में, तवां पंहिंजे रिफ्तार में, गुफ्तार में, अक़वाल में, फेल में, यानी दिल में मुहम्मद करीम जी मोहब्बत आ सब शइ खां वधीक हुजे। कायनात में मोहम्मद करीम खां वधीक मोहब्बत दिल में रखनी आ। अब्बो अम्मा भी रिश्तो भलो आ, मोहब्बत अब्बे अम्मा सां भी आ, औलाद सां भी आ, माल मिल्क सां भी आ। रब करीम जे आ मोहम्मद करीम फरमायो आ ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। इस ताईं मोमिन नथा थी सघूं जेस ताईं हर शइ खां वधीक मुस्तफा के समझूं। इस ताईं मोमिन नथा थी सघूं जेस ताईं हर शइ खां वधीक मुहम्मद करीम खे भायूं, मोहब्बत कयूं। वो आहे असांजी मोहब्बत। मुँह देख लिया आईने में मगर दाग न देखा सीने में, दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए। बाग बला थी चाचा, शान वारो, मान वारो, मर्तबन वारो रसूल रब करीम तव्हां असांखे ॾेई चयो आ मोमिनो तव्हां ते थोरो कयो आ। फरमायई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। रब जो फरमा वो दौर ज़मानो अजीब हुयो जॾहिं माण्हू शिरक में काहे पिया, मुसीबतुनि में फाथल हुया, बुख जे करे मरन पिया, गुमराही में होया। मुहम्मद करीम के दुनिया जे अंदर आणे, मुस्तफ़ा के दुनिया जे अंदर रब करीम आणे, दुनिया के रब करीम रंग लाया, मक्के वारन जा थी पया लाया सजाया। तने रब कुरैशन के भी फरमायो आ, फरमायई लीलाफ कुरैशिन ईलाफिहिम रिहलतश शिताइ वस्सैफ फलयअबुदू रब्ब हाज़ल बैत अल्लज़ी अत्अमहुम मिन जूइन व आमनहुम मिन खौफ। सबई चो सुभान अल्लाह। ए कुरैशियो वो दौर ज़मानो याद कयो जॾहिं बुख जे करे मरो पया, खौफ तव्हां जे मथों तारी आ, खौफ में मुब्तला। रब कुरैशन खे ॻाल्हाए थो, फरमाए थो जॾहिं आका खे ईज़ाइन पया, तकलीफ़ ॾियनि पया। रब फरमायो कुरैशियो मुहम्मद करीम खे तव्हां जे शहर मक्के में आणे पैदा फरमाए, डुकर ख़त्म थी वियो, खौफ ख़त्म थी वियो। मजदूर खे मजदूरी न पई मिले, इमामुल अंबिया जी करे मजदूर जी भी पारत कई आ। यतीम जे माल के माण्हू खणी वञनि पया, मुस्तफा यतीम जे माल जो तहफ़्फ़ुज़ कयो आ, पैगंबर यतीम जी पारत कई आ। खुदा जो कसम आ माण्हू दरंदा थी चुका हा, वाशी थी चुका हा, जानवरनि खां भी बदतर थी चुका हा। जो न्याणियुनि पंहिंजनि खे जीरो पूरनि पया, एॾा ज़ालिम हुया। तॾहिं रब करीम फरमायो मोमिनो ईमान आंदो अथव तव्हां ते थोरो मां अल्लाह कयो आ।
ज़मानो विच में घणो गुज़री चुको, 550 साल जो ज़मानो गुज़रियल हो जॾहिं रब साईं ईसा अलैहिस्सलाम खे आसमाननि ते खणायो घुरायो। अॼु बि ईसा अलैहिस्सलाम आसमाननि ते जीअरो आहे। मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो आ क़ुर्बे क़यामत में ईसा अलैहिस्सलाम आसमानन मां लही ईंदो, दमक जे जामे मस्जिद जे मीनार ते बीही करे ॾाकण जी तलब कंदो, ॾाकण अची वेंदी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ज़मीन ते अची करे ईअं कोन चवंदो त ईसवी शरीयत ते हलो, इंजील खे पढ़ो, न न न न, ख़ुदा जो कसम आ रसूल पंहिंजी जाइ ते आ। हेॾे तवज्जो कजांइ, इंजील त मिलियल आ पर पोयन इंजील जो काबाड़ो करे छॾियो आहे। इंजील में तारीफ़ थी चुकी आहे, ज़बूर भी मटिजी चुको आहे। ज़बूर त उन दौर में भी मटाए छॾियो हो जॾहिं ईसा अलैहिस्सलाम वाइद पे कयो ज़मीन ते। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे उन बयान के वाइद के रब करीम कुरान में ज़िक्र फरमायो आहे। खोले ॾिस 28 पारो सूरत सफ़ में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे उन वाइद के रब ज़िक्र फरमायो आ। रब फरमायो इल क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत-तौराति व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। सभई चो सुभान अल्लाह। पर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ, छो त मुहम्मद करीम जो ज़ाती नालो अहमद भी आ। मुहम्मद अहमद ये ॿई नाला ज़ाती हन। जॾहिं भी ॿुधा वञनि पढ़िया वञनि त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूर चवे ईमानदार कि न। पर अहमद नालो शुमार आसमाननि में, मुहम्मद नालो ज़मीन में। मुहम्मद नालो ज़मीन ते, छो त मुहम्मद जी माना ई आया त जंहिंजी घणी तारीफ़ कई वञे। दुनिया में मुस्तफ़ा जी तारीफ़ एॾी थी रही आहे जो हिकिड़ो लम्हो भी पाक मुहम्मद जे तारीफ़ खां वांदो न हुजे, रुकियल न हुजे। सम्झो था न? छो त दुनिया जे हिसाब किताब खे ॾिठो थो वञे, काथे कलाक जो फ़र्क़ु, काथे ॿिनि जो, काथे 10 जो, काथे राति ॾींहं जो। 24 कलाक दुनिया जे अंदरि आज़ान जो आवाज़ गूंजजी रहियो आहे, तकबीर जो आवाज़ लॻी रहियो आहे। कलमे गो कलमो पढ़न पया, आज़ानियूं चवन पया, तकबीरूं ॾियनि पया। यकीनन तकबीर ऐं कलमे में मुहम्मद करीम जो नालो जेसि ताईं न ईंदो तेसि ताईं तकबीर भी अधूरी आहे, तेसि ताईं कलमो भी अधूरो आहे। छो त कंहिं अल्लाह जे बाने चयो आहे तकबीर में, कलमे में, निमाज़ों में, अज़ा में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। कहा था आदम ने मुझे खुल्द बरी में, लिखा हुआ था तूबा में नाम मोहम्मद। सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वॾी हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि साम्हूं ईंदी पई आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ज़मीन ते बयान कंदो पियो आहे, पर आसमाननि वारो नालो खणंदो पियो आहे। बनी इसराइल के सॾे करे पंहिंजे ईसाइन खे चवंदो पियो आहे, मां तव्हां ॾे हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। छो त बनी इसराइल घणा हुया, ओ जेके तौरात के पढ़नि पिया, जेके मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत ते हलनि पिया, ओ जेके अॻु अव्वल हुया उहे मरी विया, पोयां उन जो नस्ल तौरात के संभालियूं अचनि पिया, पर तौरात में तारीफ़ कनि पिया। तौरात तब्दील करे छॾियो हूं, तौरात में पंहिंजे मन घड़त ॻाल्हियूं पिया हणनि, तौरात मटिजी वियो।
अज भी तोखे तौरात ज़बूर इंजील खुदा जो कसम असली शक्ल में को न मिलंदो। यकीनी आसमानी किताब आहिनि पर पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ उन्हनि में तारीफ़ करे छॾियऊं, तब्दीली आणे छॾियऊं। छो त क़ुरान करीम के रब नाज़िल कयो आहे, इन जो हिफ़ाज़ जो ज़िम्मो अल्लाह पाण खयो आहे। तौरात के भी रब नाज़िल कयो आहे, पर हिफ़ाज़ जो ज़िम्मो रब पंहिंजे ज़मीन रखियो आहे। क़ुरान नाज़िल करे पैगंबर के दिल जाए ॾींदे फरमाए हबीब गणती न कर। तौरात ज़बूर इंजील भी नाज़िल कयो आहे, क़ुरान भी नाज़िल कयो आहे, पर क़ुरान जे हिफ़ाज़ जो ज़िम्मो मां अल्लाह पाण खयो आहे। फरमायई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। वजह शाहो गाल केड़ी ही, छो त नबी आखिरी आ, नबूवत जो दरवाज़ो रब बंद करे छॾियो आ। उन खां बाद में कोई नबी रसूल नाहे अचणो। किताब भी आखिरी आ। जियां नबूवत दाइम कायम हमेशा क़यामत जे सुबुह ताईं, तीअं क़ुरान भी दाइम कायम क़यामत जे सुबुह ताईं। हर नबी पंहिंजे दौर में आया, मटबा वया, हिकु आयो, ॿियो आयो, टियों आयो। हिक हिक ज़माने दौर में 50-50, 100-100, हज़ार नबी भी हुया। पोइ को कंहिं क़ौम जो, कंहिं ज़िले जो, को सूबे जो, को 2 क़ौमुनि जो, को 10 क़ौमुनि जो, को 12 क़ौमुनि जो। मोहम्मद करीम के रब करीम मोकिलियो इन दौर में। खुदा जो कसम नबूवत वारो मामलो ख़त्म थी चुको आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम मथे खजी वियो आहे। विच में 550 साल गुज़री विया। रब करीम मिठड़े मोहम्मद के पैदा कयो आहे, दुनिया में मुस्तफ़ा आयो आहे। ओ 14वीं सदी जा मुसलमान अक़ीदो समझाया है, मुस्तफ़ा जो अचण भी आलाया, ॼमण भी आलाया। मुस्तफ़ा आयो बिया त जायो बिया, जायो अम्मा आमना जे बतन माया मक्के में आयो आ, पर आयो आ रहमत बणजी करे आयो आ। मुस्तफ़ा जो ॼमण भी निरालो, अचण भी निरालो। आयो रब करीम कुरान में फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। रब जो फरमाए दुनिया जो इंसान हो, मां पंहिंजे दिलबर अनवर सरवर पैगंबर के सारे जहान जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो आ। मुस्तफ़ा सरापा रहमत आ, हर जहान जे लाइ रहमत आ। ओ कोटमीर मोहम्मद खां आयल मेहमान मुस्तफ़ा समूरन जहान जे लाइ रहमत आ। जहान घणा ओ चाचा, जहान घणा, 3 जहान में तू मां वेठा हूं। जिंदगी जो सफर जारी आ, ये जिंदगी वारी ट्रेन हली रही आ। स्टेशन 3 ते तव्हां सां पहुताऊं वञा, 4थी स्टेशन, 5 स्टेशन, जंक्शन स्टेशन जाते आखिरी ट्रेन पूरी थी बीह रहंदी। आलमी अरवाह वारो जहान, आलमी अरहाम वारो जहान, आलमी दुनिया वारो जहान, आलमी कब्र वारो जहान, आलमी बरज़ख वारो जहान खां निकरी करे पो आलमी महशर वारो जहान। हर जहान के इब्तिदा भी आहे, इंतहा भी आ। मोट न थींदी आ ट्रेन जिंदगी वारी, मोटंदी न। यो सफर शुरू थियो आ, हलंदे हलंदे आखिरी स्टेशन ते स्टॉप आ समूरन जो। को के अगे को पो, हर स्टेशन ते चढ़ंदा आया, लहंदा आया, वींदा वया। एडे तवज्जो कर, तू मां जो 3 स्टेशन ते पहुतल हो। जिंदगी जी ट्रेन हली रही आ। जिंदगी जा 3 जहान थी न 5 जहान थी। हर जहान जे लाइ मुस्तफ़ा रहमत थी आया। आलम अरवाह में भी हुया। रब कुरान में जिक्र कयो, फरमायई व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूल। वरी जे अम्मड़ जे पेट में आया, अम्मा फरमाईंदी पया, हजरो शजर सलाम कन पया, ककर शाम कन पया, पथली जमीन नरम बीठी आ।
अम्मा आमना दी पगर पसीना निकरन द मुश्क अंबर खां अम्मा आमना जे बदन मां पगर मां खुशबू ज़ाहिर थी। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा दुनिया में आया, अमर जे पेट वारे जहान खां निकता, आलम अरहाम वारे जहान मां निकता आया, दुनिया वारे जहान में आया। खुदा जो कसम इनकलाब शुरू थी वयो पहिरियों हालात मक्के जी शाही दुनिया जी शाह हुई, कुफरस्तान लगो पयो आ, माण्हू शिरक में मुब्तला, माण्हू ज़ालिम दरंदा थी चुका हा। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जी विलादत थी आ, काबे में 360 बुत जन रखिया हा। ओ बुत पुजारी भी परेशान थी वया, जॾहिं बुत काबे मां किरी पया, बुतन मां आवाज आया, काबे मां भी आवाज आया, हिकड़े रब जो पुजारी रसूलुल्लाह पैदा थी चुको आ। मुशरिक वैरान थी वया, परेशान थी वया त असांजे बुतन के छा थी वियो, किरंदा था वञनि, ऊंधा थी पया। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अमर जे पेट मां जाया, दुनिया में आया, आसमानन ते शैतानन जो वञण बंद थी वयो आ। रब क़ुरान में चयो आ वजअलना रुजुमल लिशयातीन, ओ 1000 साल वारी बाहि बरे पई उहा उंझामी वई, शैतान जो वञण बंद थी वयो आ। एडे तवज्जो कजाए नूर जी लाइट निकती, अम्मा आमना दी फरमाए शाम जी माड़ियो मां खिंदा पे ॾिसां जी जल अम्मा शाम जूं माड़ियूं अखियुनि सां पई ॾिसे, ॿियूं माड़ियूं हेॾो होॾो ॿिनि तरफ़नि जूं नज़र न आयूं, कोन ज़िक्र मिलंदो। वजह छा हो? वजह इहो हो त ख़लील दुआ घुरी, मौला उहो आख़िरी नबी मुंहिंजे नस्ल मां पैदा कर, मूंखे ॾे। अॼु मुहम्मद करीम दुनिया में अची चुको आहे, पैदा थी चुको आहे, ख़लील खे ज़िंदगी साथ न ॾिनो आहे, पी पुटनि ॿिन्ही दुआ घुरी ही इंतज़ार पे कयूं त उहो रसूल अचण वारो आहे, पर हयाती पूरी थी वई आहे। शाम में क़ब्र मुबारक आहे, अॼु मुस्तफ़ा पैदा थिया, नूरानी लाइट निकिरी, शुआ उते आया, रेज़ उते आया, इतला ॾिनो वियो, ख़लील जेका तो दुआ घुरी ही अॼु दुआ जो नतीजो निकिरी चुको आहे, मुहम्मद दुनिया में अची चुको आहे। चओ न सुभान अल्लाह, इहा हिकमत आहे, इहो राज़ आहे। हालांकि तरफ़ ॿिया बि हुया, अम्मा ईअं न चयो त मां हिन तरफ़ जूं बि माड़ियूं ॾिठियूं, हिन तरफ़ जूं बि माड़ियूं ॾिठियूं, हिन तरफ़, भला हिकिड़े तरफ़ लाइट छो हली? अम्मा थी फरमा अहिड़ी नूरानी लाइट निकिती जो मके खां मां शाम जूं माड़ियूं पई ॾिसां। वजह इहो, ख़लील जेका तूं दुआ घुरी, अॼु दुआ जो नतीजो समरो निकिरी चुको आहे। चओ न सुभान अल्लाह। आओ अर्ज़ पे कयुमि जनाब ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अञा आसमाननि ते खयो न वियो हो, ज़मीन ते वाइद कंदो पियो आहे। वाइद में मिठड़े मोहम्मद करीम जो नालो ज़ाती वठी करे, उहो नालो जेको आसमाननि में शुमार आहे, क़ौम खे ख़बर ॾींदो पियो आहे, ईसाइन खे चवंदो पियो आहे, बनी इसराइलन सां मुखातिब थींदो पियो आहे, ए बनी इसराइल ॻाल्हि ॿुधी छॾियो, जीअं मुंहिंजो भाउ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम नबी रसूल थी आयो ऐं उनखे रब करीम किताब तौरात अता फरमायो, तव्हां उन ते पढ़ो पिया, अमल कयो पिया, तव्हां मूसी शरीयत ते हलो पिया, मां उन किताब तौरात जी तस्दीक कंदो पियो आहियां, मांखे बि रब करीम रसूल बणाए मोकिलियो आहे, मूंखे बि रब इंजील अता फरमायो आहे, मां पंहिंजनि खे बि ॾसियां थो, चवां थो, पर तव्हांखे हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी ॾियां थो, मिन बाद इस्मुहु अहमद, उहो अहमद अचण वारो आहे, व मुबशिरा, इहा ख़ुशख़बरी तव्हांखे ॾेई रहियो आहे। उन वाहिद खे रब क़ुरान में ज़िक्र फरमायो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे यहूदो नसारा
नसारा के ईसाइन के आ मुखातिब थींदे फरमायो वो शान मान वारो मर्तबन वारो रसूल आखिरी नबी जंहिंजे मथां रब करीम ख़त्म नबुवत जो ताज रखियो आ, जंहिंखे रब करीम ख़त्म नबुवत जी डिग्री ॾिनी आ, मूंखां बाद में उहो अचणो आ, वो तव्हांखे छा करणो आ? तव्हांखे असांजो दीन छॾे करे उनजे कढ लॻणो आ। तव्हांखे इंजील तौरात नाहे पढ़ो जेको रब उनखे किताब ता फरमाए उहो तव्हांखे पढ़णो आ, उनजे कढ लॻणो आ। या ख़बर त कोन ही मूंखे आसमाननि ते खणाइबो, मूंसां ही बि वेधन थींदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां वेधन थियो, सम्झो था वेधन? जाड़ थी कमरे में बंदि कयोंसि, मुखालिफ़ घणा हा, वठ सट करे कमरे में बंदि कयोंसि, चे मुड़े कोन थो ॻाल्हियुनि खां, मुड़े कोन थो, कमरो बणायऊं जेल, चे बाबा हाणे फ़ैसिलो कयो, फ़ैसिलो था कनि, सुबुह हिनखे सूली ते चाढ़ींदासीं। मनसूबो तैयार कयूं, मनसूबो तैयार कयूं, हेॾो इन्हनि जो मनसूबो, हेॾो इन्हनि जी रिथ ही, पर रब जी रिथ अञा और ही। हाओ मके जे मुशरिकनि बि रिथ रथी ही, पर रब फरमाए तो तव्हांजी रिथ पंहिंजी जाइ ते, मां अल्लाह जी रिथ मथे आ। हल हेॾे आया, कमरे खे खोलनि पिया, जेको चङो मुड़ुसु वञी करे चे मां थो वठी अचांसि, वियो त बाबा ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह रातो रात मथे खणायो, छत फाटी वई, जिब्राइल मथे खणी वियो, अञा ईसा अलैहिस्सलाम आसमाननि ते जीअरो आहे कि न? अंदरि जेको आयो चङो मुड़ुसु थी करे, वॾो मनहूस हो, अबा छा थी अंदरि यकी एॾी देरि कई थी, गिरी पिया अंदरि, चई कोन्हे को, काॾे वियो? चई कोन्हे के तूं आ? वठ सठ थी वियसि उनखे, सजन जी अखियुनि ते पर्दा चढ़ी विया, ईसा अलैहिस्सलाम वारी शक्ल नज़र पई अचे, चई असांखे वरी तूं दहमान थो करे पियो, वठ सठ गिहले सूड़ी ते चाढ़े छॾियऊंसि। उहो जेको चङो मुड़ुसु अंदरि वियो, चई वरी असां सां तूं करे 420 सूली ते चाढ़े छॾियऊंसि। इहा ख़बर ई कोन हुई त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह मथे खणायो, घुरायो, हे हमराह पाई चढ़ी वियो, हे सुलेब ईसाइन तॾहिं ठाहियो आहे, सम्झो था न? आओ सूली ते हमराह चढ़ी वियो, लाथऊंसि ॾिसंदड़े त उहो पंहिंजो आहे। काॾे वियो? कमरे में ॾिठऊं त कमरे जी छत फाटल आहे, कमरे जे छत मां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे रब मथे खणायो आहे, पर ॻाल्हि चोटीअ जी करे वियो, ॻाल्हि वॾी करे वियो, पंहिंजनि खे परायनि खे चई वियो, पर ॻाल्हि ॿुधायांव थो त मिन बाद इस्मुहु अहमद, मूंखां बाद में वो शान मान वारो रसूल अचण वारो आहे, वॾे मर्तबन वारो रसूल अचण वारो आहे, ओ जंहिंजे मथां रब करीम ख़त्म नबुवत जो ताज रखियो आहे। ईसाईओ बनी इसराइल, तव्हांखे हुनजी ताबेदारी करणी पवंदी, ईमान आणो पवंदो। मुखालिफ़त वधी वई, ईसा अलैहिस्सलाम ॻाल्हि त करे वियो, पर हीअ बि ॻाल्हि ॾसे वियो, उन जुमलनि खे रब क़ुरान जो हिसो बणायो आहे। छा थो चवे? फलम्मा जाअहुम बिल बय्यिनात क़ालू हाज़ा सिहरुम मुबीन। बनी इसराइल के चवण लॻो, जीअं मूसा अलैहिस्सलाम के रब करीम मोजज़ा अता कया हा, जॾहिं मोजज़ा ज़ाहिर थिया, माण्हुनि साहिर चयो आहे, लठ सटे पियो त अज़दा नांग बल्ला बणिजे पई, लठ हणे पियो त पाणीअ मां चश्मा, पाणीअ मां रस्ता थी वञनि पिया, लठ पथर ते हणे पियो त 12 चश्मा निकिरनि पिया, पर मञण वारा मञनि पिया, मन सलवा खाई करे वेही चवनि पिया, इज़हब अंत व रब्बुक फक़ातिला। न मञण वारा सफ़ा इनकारी जेके हुया, उहे साहिर ऐं जादूगर चवनि पिया, हेॾे तवज्जो कजां,
ईसा अलैहिस्सलाम के भी रब करीम मौजज़ा अता फरमाया। या गाल ईसा अलैहिस्सलाम चयूं थो वञे पियो ईसा इहो गाल ॿुधी छॾियो जे रब मूंखे मौजज़ा ॾिना कोड़ वारे जे मथां हथड़ो घुमायां थो त कोड़ जी बीमारी ख़त्म थी वञे। जे कॾहिं मुर्दे जे मथां अची करे कब्र जे मथां अची करे चवे पियो कुंभे लाइ उथ अल्लाह जे हुक्म सां ॻाल्हाए मुर्दो ॻाल्हाए उथी पवे। मुर्दन जियारण जो मौजज़ो ईसा अलैहिस्सलाम खे ॾिनो वियो। मञण वारा मञनि पिया न मञण वारा साहिर चवनि पिया। ईसा अलैहिस्सलाम चवण लॻो मूंखां वधीक मुंहिंजे भाउ मूसा कलीम खां वधीक पर समूरनि नबियनि खां वधीक उनखे जेके मौजज़ा अता कया वेंदा हा उहे मौजज़ा माण्हू ॾिसंदा ॿुधंदा पोइ के मञींदा के साहिर जादूगर चवंदा।